सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते अॼु 1 डिसंबर सिंधी सकाफ़ती ॾियारो मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मुआशरत जे उनवान सां भरपूर नमूने मल्हायो वियो। सिंध टीवी पारां मुख्य तक़रीब प्रेस क्लब अॻियां रखी वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी कारोबारी धुरियुनि पारां वॾे अंग में सुबुह सवेर गुलनि जड़नि ॿारनि सां गॾु रैलियुनि जी सूरत में सिंध टीवी जी तक़रीब में शिरकत कई। रैली में शरीक नौजवाननि पारां क़ौमी गीतनि ते ख़ुशी में झुमरियूं हुयूं ऐं अज़ीम सकाफ़त के भेटा पेश कया। उन दौरान तक़रीब में शरीक सियासी समाजी अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साल जीअं हिन साल बि जेको आहे हिकु अलॻि उनवान हेठि जेको आहे सकाफ़ती ॾियारो मल्हाए रही आहे त मज़हबी जेको आहे भाईचारो असांजी सकाफ़त ऐं सिंधु दरिया असांजी मुआशरत ॾींहुं आहे। हिन ॾींहं खे हर सिंध जो भाषाऊ नौजवान क़ौमी ईद ॾींहुं मल्हाईंदो आहे। ऐं जीअं लतीफ़ जीअं त 1 डिसंबर असांजे सिंधी सकाफ़त जो ॾियारो आहे, टोपी अजरक जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते असां सभु क़ौम परस्त ऐं सिंधी ॿाहिरि पाण में गॾु थी करे को प्राइमरी हाई स्कूल खां रैली कढी अलमदार चौक ताईं पहुतो आहियूं। चवंदा 1 डिसंबर कल्चर ॾियारो आहे ऐं कल्चर ॾियारो असां सिंधियुनि जी ईअं सम्झ ईद वारो ॾींहुं आहे। सॼी सिंध जीअं जेको आहे सो अॼु ई खिरप नातन शाह में बि सिंध टीवी जेको आहे सो हर साल जीअं हिन साल बि सिंध सकाफ़ती ॾियारो सिंधु मज़हबी भाईचारो ऐं असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत जे उनवान हेठि जेको आहे सो मल्हाए रही आहे। यकीनन सिंध जी धरती बि सकाफ़त जे लिहाज़ खां टोपी ऐं अजरक जे निशाननि सां घणे खां घणी दुनिया में सुञाती वञे थी। सिंध टीवी न्यूज़ प्लेटफॉर्म ते मां इहो चवंदुसि हीउ जेको सिंध जे माण्हुनि में नौजवाननि में उत्साह पैदा कयो अथसि सिंध कल्चर डे जे हवाले सां, त हिकु सुठी मुस्बत ॻाल्हि आहे। कैमरामैन गनी ज़ियाल सां गॾु अकील सुमरो, सिंध टीवी न्यूज़, खिरप नाथन शाह।